हैदराबाद समेत सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में तूफ़ानी बरसात, छितियूं ऐं भितियूं किरण जे वाक़िअनि में 3 ॼणा फोत, 3 ज़ख़्मी। अधु कलाक जी बरसात हैदराबाद शहर खे ॿोड़े छॾियो। रोडनि रस्तनि ते गोॾे जॾो पाणी बीठल। टिम्बर मार्केट में दुकान जी छित किरण सबबि 1 ॼणो नेक मोहम्मद फोत, 3 ॼणा ज़ख़्मी। हेस्को जा 220 फीटर ट्रिप। डीसी हैदराबाद जो चवणु आहे त शहर में क्लाउड बर्स्ट थियो आहे। टंडो गुलाम हैदर में तेज़ बरसात दौरान भित किरण सबबि नींगरी शुमाइला ऐं मातली में भित किरण जे नतीजे में उरद जिसानी मेघवार फोत। जामशोरो ऐं भरपासे तेज़ हवा सां वसकारो। मुख़्तलिफ़ हंधनि ते 132 केवी जा हाई ट्रांसमिशन जा 3 पोल किरी पिया। कोटड़ी ऐं भान सैदाबाद में बि 1 कलाक जी बरसात इंतज़ामिया जी भत वाइकी करे छॾी। रोडनि रस्तनि ते पाणी बीजी वियो। टंडो मोहम्मद खान, ठट्टो, मटियारी, भिटशाह, न्यू सईदाबाद, उडेरोलाल, पलीजाणी ऐं भरपासे में वसकारो। बदीन, कढण, टंडो बागो, खोरवा, मीरपुर भठोरो, कड़ियो घवर, उडेरोलाल ऐं सकरण में बि किथे तेज़ त किथे हल्की बरसात पई। बरसात खां पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी बिजली बंद। पाकिस्तान, ईरान ऐं इराक जो ज़ाइरीन जी सहूलियत लाइ गॾियल वर्किंग ग्रुप जोड़ण जो फ़ैसिलो। ज़ाइरीन खे सहूलियतूं ॾियण लाइ हर मुमकिन क़दम खणण ते बि इत्तफ़ाक़। पाकिस्तान, ईरान ऐं इराक जे घरू वज़ीरनि जी टिमुल्की कॉन्फ्रेंस जी गॾियल पधिराई बि जारी कई वई। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त ईरान जी दिफ़ाई हक़ जे मुकमिल हिमायत कयूं था। पाकिस्तान ईरान लाइ हर फोरम ते आवाज़ उथारियो। अॻिते बि ईरान सां गॾु बीठल रहंदासीं। असां लाइ इराक ऐं ईरान में मौजूदु ज़ाइरीन अहम आहिनि। उन्हनि जी सहूलियत पहिरीं तरजीह आहे। कंहिंखे बि गैर क़ानूनी तरीक़े सां ईरान या इराक वञण जी इजाज़त न ॾींदासीं। ज़ाइरीन जे मामले ते सिर्फ़ रजिस्टर्ड ग्रुप्स ज़रिए अमल कयो वेंदो। फ्रंटियर कॉन्स्टेबलरी फिटर फोर्स में तब्दीली। सदारती ऑर्डिनेंस जारी। एफसी के हाणे फेडरल कॉन्स्टेबलरी सॾियो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी एफसी रीऑर्गेनाइज़ेशन ऑर्डिनेंस 2025 जारी करे छॾियो। ऑर्डिनेंस तहत एफसी जो दायरो समूरे मुल्क ताईं वधायो वेंदो। एफसी चइनी सूबनि ऐं इस्लामाबाद में बि कमु करे सघंदी। एफसी खे आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में बि कमु करण जो इख्तियार हासिल हूंदो। मुमलिकती वज़ीर तलाल चौधरी चयो आहे त एफसी जो अमन जे क़याम में अहम किरदारु हूंदो। एफसी जी समूरी बजट वफ़ाक़ी हुकूमत ॾींदी। फेडरल कॉन्स्टेबलरी जूं 41 विंग्स क़ाइमु कयूं वेंदियूं। नाणे वारे वज़ीर 19 जुलाई ते मुल्क गिर हड़ताल जो सॾु ॾींदड़ वापारियुनि ऐं गुड्स ट्रांसपोर्टर्स खे ॻाल्हियुनि जी दावत ॾेई छॾी। समूरनि चैम्बर ऑफ एसोसिएशन्स जा अॻवान 15 जुलाई ते ॻाल्हि लाइ तलब। मोहम्मद औरंगज़ेब कराची में ॻाल्हाईंदे चयो आहे त व्याज जी शरह घटाइण जी गुंजाइश मौजूदु आहे, पर इन हवाले सां फ़ैसिलो स्टेट बैंक खे करणो आहे। बैंकूं सीड़पकारनि सां गॾिजी बीमार सनअती यूनिट्स खे बहाल कनि। कणिक ऐं खंड खे बि डी रेगुलेट करणु घुर्जे। हुकूमत वटि जेतिरी गुंजाइश हुई पघारदार तबिके खे रिलीफ ॾेई चुकी। खाध खुराक जे शयुनि जूं क़ीमतूं घटि वधि थींदियूं रहंदियूं आहिनि। हुकूमत खाधे जे बुनियादी शयुनि जी क़ीमतनि खे मॉनिटर करे रही आहे। हुकूमत अवाम ते पेट्रोल बम किराइण जी तयारी करे वरिती। पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत में ₹6.5 फी लीटर ताईं वाध जो इम्कान। ओघरा पारां पेट्रोल जी क़ीमत में ₹6.60 ऐं हाई स्पीड डीज़ल ₹5.27 फी लीटर महांगी करण जी तजवीज़। लाइट डीज़ल ₹2.23 ऐं गासलेट ₹3.74 सस्तो थियण जो इम्कान। इलेक्शन कमीशन केपी जे मखसूस सीटुनि बाबति नून लीग जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। जेयूआई जे वकील कामरान मुर्तज़ा दरख़्वास्त ते क़ानून जे ख़िलाफ़ करार ॾींदे
रद्द करण जी इस्तदा करे छॾी। चीफ इलेक्शन कमीशन जी सरबराही में 4 रुकनी बेंच फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज नओं रिकॉर्ड कायम करे वरितो। इंडेक्स 1,35,000 जी हद पार करे वियो। कारोबारी हफ़्ते जे पहिरें ॾींहुं कारोबार शुरू थींदे ई 207 पॉइंट्स जी वाध थी। 100 इंडेक्स 1,35,507 पॉइंट्स ते पहुतो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां स्टॉक मार्केट में तारीख़ रक़म थियण ते ख़ुशीअ जो इज़हार। शहबाज शरीफ चयो त स्टॉक एक्सचेंज में तारीख़ी सतह पार थियण कारोबारी बिरादरीअ जो हुकूमत ते एतमाद जो इज़हार आहे। टंडो अलहयार मां मुबाइना तौर अगवा ॼाणायल नीगरनि पसंदि जो परणो करे वरितो। संदसि वारसनि जो मुज़ाहिरो ऐं धरणो टायरनि खे बाहियूं। मुज़ाहिरीन जो चवण आहे त खिंची कोली लता मेघवाणी मीना मेघवाल खे हिसाए पसंदि जो परणो करायो वियो आहे। नीगरनि खे अदालत में पेश नाहे कयो वियो। ड्रामाई अंदाज़ में वीडियो वायरल कई वई आहे। इंसाफ़ कयो वञे। धरणे सबबि मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल रही। नीगरनि अदालत में बयान ॾिनो त खेनि कंहिं बि अगवा नाहे कयो। हुननि पंहिंजी मर्ज़ीअ सां परणो कयो आहे। शाइर डॉक्टर आकाश अंसारी जो मुबैना कातिल पुट पीउ खे क़तल करण वारे एतिराफ़ी बयान तां फिरी वियो। मॉडल क्रिमिनल कोर्ट नामियारे शाइर डॉक्टर आकाश अंसारी जो क़तल केस हफ़्ते में 3 भेरा ॿुधण लाइ शेड्यूल जारी करे छॾियो। मेहड़ में दुकानदार खां 22 लख रुपया फुर थियण वारे वाक़े ख़िलाफ़ वापारियुनि जो इंडस हाईवे ते धरणो। पुलिस जी ख़ातिरनि ते एहतजाज ख़त्म। मुज़ाहिरीन जो चवण हो त हथियाबंद दुकानदार मोहम्मद खान गांगरो खां 22 लख रुपया फुर करे विया। पुलिस धरणे वारे हंधि पहुची 15 ॾींहनि अंदर जवाबदार गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराए एहतजाज ख़त्म करायो। हैदराबाद में अणॼातल गाड़ी जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 2 ॼणा फ़ौत। हैदराबाद टंडो अलया रोड ते हादसे में फ़ौत थियलनि जी सुहेल ऐं गुलाम मोहम्मद जे नालनि सां सुञाणप। दादू में परणियल औरत सां मुबैना इज्तमाही ज़्यादतीअ वारे वाक़े जी वीडियो वायरल। पुलिस पारां जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न करण ते मुतासिर औरत अदालत पहुची वई। मुतासिर औरत अदालत खे ॿुधायो त जवाबदार परवेज़ हाकिम बुढो ऐं नादिर घर में दाख़िल थी इज्तमाही ज़्यादतीअ जो निशानो बणायो। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। इसराइली वज़ीर आज़म ईरान सां जंग दौरान जादू फीणनि जो सहारो वरितो। ईरानी सहाफ़ी जे हैरान कंदड़ दावा साम्हूं अची वई। पासदाराने इनक़िलाब सां लाॻापियल अख़बार जवान जे अॻूणे एडिटर अब्दुल्ला गंजी ट्वीट कंदे चयो त जंग दौरान नेतनयाहू तावीज़नि जो सहारो वरितो। तेहरान जे रस्तनि ते कागज़नि जा कुझु टुकड़ा मिलिया जिन में यहूदी अलामतनि वारा तावीज़ मौजूद हुआ। कुझु अरसो अॻु नेतनयाहू जूं जादोई माहिरनि सां मुलाक़ात जूं ख़बरूं बि लीक थियूं हुयूं।